हा, इहो ग्रुप जेको आहे अचो त अंग्रेज़ी सिखूं, रुॻो हाणे अंग्रेज़ी जे हवाले सां न आहे। हिन खे थोरो ईअं चेंज कयो आहे त हिन में जनरल नॉलेज, ॿिया सब्जेक्ट्स मिसाल तौर केमिस्ट्री, फिज़िक्स, बायोलॉजी, कंप्यूटर साइंस, जनरल नॉलेज, इस्लामियात, उर्दू, सिंधी ऐं इंग्लिश, हिन सभिनी सब्जेक्ट ते खुली आहे, माना ओपनली दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त उहे ॻाल्हाइनि ऐं सपोर्ट कनि, त जीअं असीं हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहे सघूं। वॾी तब्दीली त हितां कोन ईंदी, बसि हिकिड़ो माहौल ठाहियूं था त जीअं पढ़णु पढ़ाइण जो हिकिड़ो माहौल जुड़ी सघे। उमेद आहे त दोस्त हिन में साथ ॾींदा। पोइ असां में कचायूं फिकायूं जेके बि आहिनि हिक ॿिए खे माफ़ु करे हिक ॿिए खे इंस्पायर करे सघूं था। उमेद आहे त सभु दोस्त इन शइ में साथ ॾींदा।